अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे सिर्फ़ु इन हिकिड़े सवाल जो जवाबु ॾींदुसि जेको बार बार मूंखां अॼु के ॾींहं में पुछियो वियो आहे। व्हाट्सअप ते, फेसबुक ते, ट्विटर ते, हर जॻह ते पुछियो आहे। उहो इहो आहे त हिन तरह फ़ोटू कीअं एडिट कजे। त अॼु जी हिन वीडियो खे तव्हां पूरो ॾिसंदा, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हांखे उहा एप्लीकेशन ॿुधाईंदुसि जंहिंमें तव्हां इहो फ़ोटू एडिट कीअं था करे सघो, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। तव्हां हिन वीडियो खे ॾिसंदा रहो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, हिन एप्लीकेशन खे ओपन करण सां तव्हांजे साम्हूं अहिड़ो इंटरफेस ईंदो। हुते तव्हां कुझु बि लिखी सबमिट करे सघो था। ठीकु आहे। उनखां पोइ तव्हांखे हीअ एप्लीकेशन चई रही आहे त तव्हां हिनजा प्रीमियम फीचर ख़रीद कयो, उनखे स्किप करियो। हिते जीअं तव्हां ईंदो टॉप ते तव्हांखे केतिरा ई टेम्पलेट्स मिली वेंदा जिन में तव्हां सिर्फ़ु फ़ोटो एड करे तव्हां पंहिंजे फ़ोटो खे उन वांगुरु ठाहे सघो था। पर फ़ोटो कीअं एड कजे, काफ़ी सारा दोस्त हिन में मुंझाइण जो शिकार आहिनि। तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारा टेम्पलेट्स ऑलरेडी मौजूदु आहिनि। दोस्तों, हीअ एप्लीकेशन AI सिस्टम ते हले थी। तव्हां ट्रेंडिंग में अचो त तव्हांखे हीअ जेको टेम्पलेट आहे सभ खां मथे मिली वेंदो। हिते कुझु प्रो वारा आहिनि जेके पैसनि खां सवाइ तव्हां नथा करे सघो, पर फ्री वारा तक़रीबन करे सघो था। हिते अची करे तव्हां हिनखे पंहिंजी मेमोरी जो एक्सेस ॾींदो। हिते फेस वारा सभई फ़ोटो तव्हां ॾिसी सघो था जेके तव्हांजे मोबाइल में मौजूदु हूंदा, या वरी तव्हां साइड में जेको आल आहे इन ते क्लिक करे तव्हां पंहिंजा फ़ोटू ॾिसी सघो था त तव्हां कहिड़ो फ़ोटू एड करणु चाहियो था। मिसाल तौरु मूं आल ते क्लिक कयो। ऐं उनखां पोइ मूं पंहिंजो फ़ोटो जेको आहे हिन में शामिलु कयो। शामिलु करण सां हीअ मूंखां क्रॉप घुरे पियो त हिन फ़ोटो खे क्रॉप कयो, पर मूं हुनखे हिते बराबरि रखियो। कुझु देरि वेट कयो जीअं एड ख़तमु थिए। एड ख़तमु थियण खां पोइ हीअ प्रोसेसिंग हलणु शुरू थी वई। बैकग्राउंड में बि प्रोसेसिंग हले पई। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मथे प्रोसेसिंग हली रही आहे। कुझु देरि में प्रोसेसिंग थियण खां पोइ तव्हांजे साम्हूं अहिड़ो फ़ोटो अची वेंदो जंहिंमें तव्हां वधीक इफेक्ट लॻाइणु चाहियो त लॻाए सघो था। हिनखे सेव करे सघो था। हिन में टेक्स्ट वग़ैरह लिखी सघो था। बहरहाल हिनखे तव्हां सेव कयो। तमामु ईज़ी आहे। ओके दोस्तों, अहिड़ी तरह तव्हां हिते ॿिया खोड़ सारा टेम्पलेट आहिनि। जंहिं टेम्पलेट ते तव्हां क्लिक कंदो खोड़ सारा टेम्पलेट मौजूदु आहिनि। जंहिं ते तव्हां क्लिक कंदो वीडियो वारा टेम्पलेट आहिनि, GIF वारा टेम्पलेट आहिनि, फ़ोटो वारा आहिनि। उन में तव्हां आसानी सां पंहिंजो फ़ोटू एड करे सघो था। दोस्तों, हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करण जे लाइ तव्हां प्ले स्टोर ते वञो। हिते लिखो फ़ोटू लैब। तव्हांजे साम्हूं मथे मथे एप्लीकेशन ईंदी। हीअ एप्लीकेशन क्लिक करे डाउनलोड। त दोस्तों, हीअ हुई अॼु जी नंढड़ी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी कहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा थींदो लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। गुड बाय।